सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अर्शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की। हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नुम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ। है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। लावरब्बिल अर्श जो जिसको मिला उनसे मिला। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो। अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ढाढ़िया में न पढ़ जो मत भूल जी पाओ। माशाअल्लाह तेरी जमात इधरों आवाज मुदा कयो सभई पढ़ो वॾे आवाज़ मां चुप न जे करे किया ता पढ़ो त मां ॿुधां। सल्लल्लाहु अलैहि इज्जत ऐं एहतराम जे क़ाबिल प्यारा दोस्तों, जश्न ईद मीलादुन नबी जी ये महफिल जेका फकीर शरफुद्दीन कोशिश करे रखिया। असांजे मोहतरम ऐं मुकर्रम दादू शहर जी मशहूर शख्सियत है हजरत मौलाना साईं अब्दुल वहीद कुरैशी दामत बरकातुहुल आलिया, जेके पाण हींअर मदीने शरीफ मक्के जा दीदार पिया माणनि। उन्हनि मूंखे हुकुम कयो इन प्रोग्राम जो, साईं
मदीने शरीफ व्या साईं शरफुद्दीन साईं शमीर अल्लाह से के खुश करे। मिस्कीन के इन प्रोग्राम में अचण जो हुक्म ॾिनुम हाज़िर थियो आहियां। लंबी अध की तकरीर न 14 रबीउल अव्वल जो महीनो घणो करे तव्हां वटि दादूअ में हर रोज़ जलसो हूंदो। पोइ हथ अहिड़ो वठिजे जो वरी तव्हांजी जलसनि ते दिलि चवे। इन जे करे मुख़्तसर टेम में जेको अल्लाह साईं मूंखां चवरायो उहो चई इजाज़त वठबी। मीलादुन नबी असल में मल्हाइण अल्लाह जी तौहीद जो ऐलान आहे। जेके माण्हू पाण खे मुवहिद सॾाईंदा आहिनि उहे मीलाद ते एतिराज़ कंदा आहिनि। बाबा मीलाद त तौहीद आहे। अच्छा कीअं तौहीद आहे? मीलादुन नबी जी माना छा आहे? आम तौर ते शरई तारीफ़ूं तव्हांखे तकरीरुनि में आलम ॿुधाईंदा आहिनि। बाबा मीलाद ही आ, मीलाद ही आ, मीलाद हिनखे चइबो, मीलाद हिनखे चइबो। पर असल में मीलादुन नबी या मौलिदुन नबी इन जी माना आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼमण। ऐं तई ॾिसो त हिकिड़ी नंढड़ी सूरत हूंदी आहे जेके ॿाहिराड़ीअ जा माण्हू कुल वल्लाह चवंदा आहिनि। शहर जा माण्हू कुल वल्लाह चवंदा आहिनि पर वरी चवंदा आहिनि सूरे इख़लास। इन जो हिकिड़ो नालो आहे सूरे तौहीद। उन सूरे तौहीद में छा आहे? लम यलिद वलम यूलद। अल्लाह ॼणियो बि न आहे के मां ॼणियो बि कोन वियो। ऐं वरी हेॾे असीं मीलाद में छा पिया चऊं? नबी जो ॼमण। ऐं होॾे छा था चऊं? अल्लाह ॼाओ कोन्हे। तंहिंजो मतिलबु आहे त असीं दादूअ में, असीं मोरे में, असीं शाहपुर जहानिया में, असीं सिंध में कायनात के ज़र्रे ज़र्रे ते आशिक सभई चऊं था त बाबा ख़ुदा ॼमण खां पाक आहे। नबी ॼाओ आहे। ख़ुदा पैदा कंदड़ आहे। नबी पैदा थियल आहे। ख़ुदा ख़ालिक आहे। नबी मख़लूक आहे। ख़ुदा बेमिसल ऐं बेमिसाल आहे। ऐं नबी वरी अल्लाह जे अता सां बेमिसल ऐं बेमिसाल आहे। इन खां वधीक तौहीद कहिड़ी आहे? इहा त तौहीद आहे। जेकॾहिं गौर फिक्र कनि त मीलाद ते एतिराज़ न कनि। अल्लाह ताला सां तव्हांखे सरकार जो सच्चो गुलाम बनाई। मुंहिंजे महबूब जा दीवानो छा फरमायो अल्लाह पंहिंजे कलाम में? अल्लाह ताला फरमायो त या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। इंसानन में मुस्लिम भी अची विया, गैर मुस्लिम भी, हिंदू भी, सिख भी, औड भी, मेघवाड़ भी, कायनात जे अंदर जेके माण्हू उन्हनि सभिनी सां अल्लाह ख़िताब पियो करे। मदीने जे मीर जे अचण जो उन्हनि खे ॿुधाए पियो। छो त मदीने जो मीर सिर्फ मुसलमान अल्लाह न, सिर्फ मोमिन अल्लाह न, सिर्फ दादू वार अल्लाह न, सभिनी इंसाननि जे लाइ रहमत ऐं हिदायत ऐं बुरहान। अल्लाह ताला फरमायो इंसानो तहां वटि मां रब जे तरफ़ खां दलील अची वियो। अवी बारी जे ॾींहुं
या तेरी जेडी दादू जी अंदर जुलूस कजवे ऐलान कयवे सरकार जी आमद, सरकार जी आमद, दिलदार जी आमद। घना माण्हू चवंदा बाबा इहो नारो कुरान में किथे आ? मां जो रब कई मकामन ते मदीने जे मीर जी आमद जो जिक्र कयो। मूं जेका आयत पढ़ी आ इन में रब पियो चवे ता वट बुरहान अची वियो। वॾा वॾा आलिम मुफस्सिर था फरमाइनि इन बुरहान मां मुराद मदीने जो मीर आ। बुरहान जी माना है दलील, हबीब दलील आ। छा जो दलील आ? दावा कहिड़ी आ? दावा आहे त रब जी ज़ात आहे, पर दादू वारनि रब खे ॾिठो कोन्हे, मोरे वारनि रब खे ॾिठो कोन्हे, शाहपुर वारनि रब खे ॾिठो कोन्हे। अल्लाह ताला जो त मुंहिंजो वजूद आहे, पर मुंहिंजे वजूद जे मथां दलील ॿियो केरु कोन्हे। दलील आ त मदीने जो मीर आ, छो त मदीने जे मीर मूंखे ॾिठो, तव्हां मदीने जे मीर खे ॾिठो, पोइ जन मदीने जे मीर जा जलवाई दीदार कया, उन्हनि ॼण मां रब जा जलवाई दीदार कया। अल्लाह आहे, अल्लाह आहे त पोइ ॾेखारियो तो में ॾिसण जी ताक़त किथे आहे? माई त 15वीं सदीअ में अॼु, पर उल अज़्म नबी हज़रत मूसा अर्ज़ की मौला आवाज ॿुधो तम आशिक़ थी पियो आहे तुंहिंजो, दीदार करा। आवाज सां बि इश्क लॻंदो आहे, आवाज ॿुधी माण्हूअ जी मोहबत थींदी आहे, आवाज ॿुधी माण्हू दीवाना बणजंदा आहिनि। हिन रब जो आवाज ॿुधो, अर्ज़ कई दीदार थिए। अल्लाह से फरमाया न न न न लन तानी, ॾिसी मूंखे कोन सघंदी। वजह कहिड़ो त पावर खपे, ताक़त खपे। जेतिरी पावर हूंदी ओतिरी माण्हू, हाणे असांजो ख़ुदा जी मख़लूक आहे सिज, जेकॾहिं दादू में वेही केरु 15-20 मिंट सिज खे ॾिसे त अखियूं खेड़ियूं, पर जे रब अल्लाह नूर समावात वल अर्द सिज खे पैदा कयो, उनखे ॾिसण लाइ पावर खपे। मूसा साईं जो न मौला दीदार मूंखे करा। अल्लाह साईं जो ठीकु आहे, भला पोइ तुंहिंजो मां इम्तिहान थो वठां। कहिड़ो इम्तिहान? मां पंहिंजी तजल्ली जबल ते सटियां थो, तूं जबल ते ॾिस। तजल्ली मां जबल ते सटियां, फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल जअलहु दक्का वखर्र मूसा सइका। तजल्ली पई, मूसा साईं तजल्ली खे ॾिठो, खुदा जी तजल्ली जो पई त बेहोश थी गिरियो। ओ थे थो पुछे थो मौला भला को तो हूंदो? अल्लाह फरमायो न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे। तुम कौन ॾिसी सघंदी? ॿिया नबी न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा निगाहे मुस्तफा देखे। हिकड़ी हस्ती आहे जंहिंमें पावर आहे, जंहिंमें ताक़त आहे, जंहिंमें अलियत आहे। वन नज़्मे हवा मा बल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल कुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुवा बिल उफुकिल अअला थुम्मा दना फतदल्ला
हुसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा। घणा चवंदा असीं कुरान था पढ़ूं असीं कुरान खां असीं ॿाहिरि वेंदा ई न आहियूं। कुरान पढ़ी वरी नबी जी गुस्ताखी करी उन्हनि खे सुञाणो था अलाए कोन था सुञाणो। हाजी सफ़र कदर छा थो चए जो तो मां तव्हांखे निशानियूं थो ॾसियां नाराज़ थिजो पर तव्हांखे निशानियूं ॿुधाइजनि न। हाणे मां हींअर आयुसि साईं शरफुद्दीन जुज़े अचो खदरा मस्जिद वटि असीं तव्हांखे शाहजहान पार्क खां इतां वठण ईंदासीं निशानी ॾसी त मां आयुसि न निशानी न ॾसी त मूंखे कहिड़ी ख़बर त साईं वार जो जलसो किथे आहे। असीं तव्हांखे निशानी था ॾिसूं असीं नौकर हूं बानीअ जा ॿार हूं पाणे मर्ज़ी आहे कंहिंजी पर असांखे टोक चथर न निशानी कहिड़ियूं मुंहिंजूं पारूं पटियल ऐं निरड़ गठल जंहिंजी पिननि ते हुजे कांच सिबिल जंहिंजे मुंहं में नीमक नाहे ओ बकला बि आहे। निशानियूं निशानियूं ॾिसूं पंहिंजा हुतां बची न लाको यारी काए लाको बारी काए वञी पूछ पंजे में वारी पाए वञी कावई कपड़ियूं खाए इहो बकला बि आहे। मां हिकिड़ी ॾिसी वारे असां तव्हां मुनी माण्हू मुफ़्ती माण्हू हाणे तव्हां कांव खारायो मां चयो असीं कोन था खारायूं पाण लिखियो अथनि पाण लिखियो पुछियोसि बाबा कांव खाइण जी बाबा हलाल अथव सवाब यारी यारी हराम यारी न खाओ हराम पाणे असीं वरी चऊं असीं चऊं न को यारी कए न को वारी कए ए घोट भेटाई जा पिटियल थई ए सचल साईं जा बे सचल थई न कलंदर ते कदवीदार अगो सुहिणी नबीअ खे मञीदार रब शाल इन्हनि खां बचाए इहो बकला बि आहे। हथ मथे खणी त जो सुभान अल्लाह दादू वॼे न शैतान भॼे आवाज़ वाजो मदीने पुॼे इन्हनि खां ख़ुदा बचाए वे हज़रत मूसा जहिड़ा जलील क़द्र नबी न ॾिसी सघिया। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब तूं दलील आहीं ऐं ॿी दलील खे तक़वियत ॾियण जे लाइ दलील कमज़ोर जज चवंदो बाबा पते तुंहिंजो केस निकतल आहे तुंहिंजो दलील कमज़ोर आहे तुझे दलील में ताकत कान्हे तुझे दलील में पावर कोन्हे। अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा हबीब मूं खे दलील कयो हाणे दलील जे ताकत जे लाइ दलील जे पावर जे लाइ दलील जे तक़वियत जे लाइ दलील मज़बूत बनाइण लाइ अल्लाह ताला मदीने जे अमीर खे कई मौजज़ा ॾिना पर मुंहिंजे महबूब जो पूरो जिस्म अखियूं मौजज़ो कन मुबारक मौजज़ो हथ मुबारक मौजज़ो नक मुबारक मौजज़ो पसीनो मुबारक मौजज़ो वार खां वठी पेरनि ताईं वार मदीने जे मीर जा मौजज़ो तुंहिंजा वार जे पाणीअ में पइजी वञनि। हाणे मां हींअर पाणी पीअंदे मूं ॾिठो अंदर वार पिया मां चवंदुसि वारे वा शरफुद्दीन तुंहिंजो महिमान तो मुंहिंजे पाणीअ में वार ॾिना अहिड़ो मूंखे पाणी प्यारी भला मुंहिंजी इज़त था कयो मुफ्ती आलम जो फर्ज़ंद सम्झो था पर मां पंहिंजा वार तव्हांखे पाणीअ में विझी ॾिया केॾा मुंहिंजी इज़त कयो केॾा मुंहिंजे लाइ उथी बीहो पर वार वारो पाणी न पीअंदे परे कर वाजे महिमान जो क़द्र कयो अथई मुंहिंजे मानीअ में वार मुंहिंजे पाणीअ में वार मुंहिंजे खाधे में वार विधा अथई तुंहिंजा ई मुंहिंजा वार नफ़रत जो सबब पर मदीने जे मीर जा उहे वार जॾहिं सहाबी बीमार थींदा अम्मा उम्मे सलमा जेका मदीने जे साईं जी घरवारी हुई उन ॾे माण्हू मोकिलींदा पाणी खणी वेंदा अम्मा वटि मदीने जे साईं जा वार मुबारक वाह अम्मा साईं पाणीअ में वार विझी मिलाए ॾींदी हुई पीअण मरीज़
जन अल्लाह जी ज़ात जो कमाई वार मुझो नू जवी न चवी तुझी बरज़ीर असा नूर नबी के चवंदासी अल्लाह दादू वारा चवंदा ले कोदा भुखा ले पत्थर कढी छड़िया तू चवी न चवी तुझी सॼी तकरीर विसरी वञे न ही न मिसाल मरज़ीर असा नूर नबी के चवंदासी तुझो हाव सड़िया सड़नी घर असा नूर नबी के चवंदा चवी न चवी तुझी मर्ज़ी असा नूर नबी के तू चवी न चवी तुझी मर्ज़ी असा नूर नबी के चवंदासी तुझो हाव सड़िया सड़नी घर असा नूर नबी के चवंदासी शाह वलीउल्लाह जो मुझे बाबी मुखे जो पुत्र बीमार थी पिस चांद न पियो थिया ॾाढा डॉक्टर हेॾे होॾे हलण है आखिर सोचो अज मदीने जे साईं खे याद कया रोई रोई सतस अगे मुसलमान खे तकलीफ़ूं ईंदियूं उन्हनि जी मावा मावा माना पनाह जी जा मलजा मोटल जी जा मलजा माना पनाह जी जा बी का कान होंदी मदीने जो साईं है शाह साहब जो मां बीमार थी बस साईं सैयद शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी देवबंद जी सनद खे तई खोली दऊं देवबंदी ता पुछो शाह वलीउल्लाह के मनो बाटनो हारे असा जो उस्ताद आ देवबंद जी सनद उते बरेलवी अक्सर जी सनद उते उन जो मुझो पी बेचे बीमार थी बस सरकार की याद की सुतो पियो आहियां ख्वाब में पियो ॾिसां आवाज़ पियो अचे अब्दुर्रहीम जी साईं मदीने जो साईं थो अचे सरकार पिया अचनी चई मुंहिंजा पेर ईअं हा जिथां महबूब अचनि पिया मां चयो खट मुंहिंजी परे कयो खट मुंहिंजी मटायो साईं पिया अचनि थोरी देर गुज़री साम्हूं निहारियां त हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे जन गॾे कजन भली मैदा ते अचन ओए सरकार सां पुॼंदा किथे किथे हसीननि जो हुस्न ॾिठो जल्ब यूसुफ साईं तर सब विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आॻियूं पर ॾिठो जंग मुस्तफ़ा जंग ॾिठो आहे जंग न ॾिठो वीचारा भली उनखे कहिड़ी ख़बर ॾिठो जंग मुस्तफ़ा घोया सिर ऐं बचा बचल साजान सां बि ॾिनऊं कटे कटे हसीन जो हुस्न शाह वलीउल्लाह बिलज़री बाबा चयो आवाज़ आयो शाह अब्दुर्रहीम जी मदीने जो साईं अचे थो चए थो मूं जेके वेठल हा निंड में उन्हनि खे चयुमि मुंहिंजी खट फेरायो मदीने जा साईं पिया अचनि उन्हनि खट फेराई सामूं निहारिया सरकार सुहिणे चेहरे वारा हसीन चेहरे वारा जमील चेहरे वारा पाण आया पंहिंजो मुंहिंजे मुंहं सां मिलायो पंहिंजा चप मुबारक मुंहिंजे कननि जे वेझो कयूं केतिरो कननि जे जो वेझो कयूं मुंहिंजी नज़र संदन ॾाढी मुबारक ते पई आहे मां दिलि में सोचियो त काश ॾाढी मुबारक जो हिकिड़ो वार
रही है निंद में सोचम साईं फरमाइल पे अब्दुर्रहीम जी मुझा महबूब वार खपनी छा आसे वार खपन वार पंहिंजी दाढ़ी मुबारक खे हथणी वार मूंखे ॾिनो निंद में वार मिलिया उथां जो सही हंध खे जाचा सॼे खॿे अॻिते पोइते वार न पिया मिलनि रोइनुम जब मदीने जा शाह सुन मुझा सगड़ा मदीने जा शाह सुन मुझा सगड़ा कारण रब अल्लाह सुगोर सुज सुपरी मदीने जा शेर यो दलील आसान जेला जे कि या रसूल अल्लाह का जलील न के चिन तू वडो बोली तू नहीं बेटाई सही तो खबर दिखा ए दो वलिया वो शिरक कमो यट मदीने जा शेर सुन मुझा सडड़ा भर मुबारक पीर आसी तुझे आसरे निंद्र में वार डनो अंत जा जुमला डोए रे वार कौन आखिर में फरमायो शाह साहब ए वार मो तुझे बयाने जी हेठा रखिया थे बयान तकण मथे बयाने के जो मथे खड़ा निहायत मुस्तफा जा बवार प्यार ऐ उन वारन जी इतनी बरकत हुई शाह अब्दुर्रहीम चयो कदे कदे हुई वार खणी मां सलात पढ़ा ओही वार लुटंदा हा झूमदा हा चौथा हयातुन नबिया जिंदा नबिया अजब पंहिंजे मज़ार में मुझो नबी हयात जिंदा अल खसाइसुल कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती तो चवे यार हजरत अबू बकर सिद्दीक जी वफात पई थी हाणे हैदराबाद में हिकिड़े कुत्ते छा कयो हजरत अमीर उमर जो ठाई पुतलो ठाहे उनखे बाह ॾिनी माने निकिरे बयान कयो जी तव्हां बादशाह माण्हू वरी हज़रत उमर ज़ुल्म कयो आहे तव्हां दरवेश हो मां चयो दरवेश आहे तूं सियाणो भला ॿुधा कीअं ज़ुल्म जी ज़ुल्म एॾो कई नबीअ जी न्याणीअ खे थपड़िया अथसि हुज़ूर जी न्याणी ख़ातून जन्नत उनखे थप हयईं उनजे पेट में ॿार हो किरी पियो उनजे घर खे बाह ॾिनई मां जो तूं केर रही चे मां बलोच आहियां शादी थियल थी आ शादी थियल औलाद भाई पो मां जो तूं वेठो हुई ऐं ॿाहिरां केर अची तुंहिंजी घरवारीअ खे चमाट हणी तुंहिंजे घरवारीअ खे गले मां वठी तुंहिंजे घरवारीअ सां विढ़े तुंहिंजे घरवारीअ जे घर जे दर खे साड़ी बर्दाश्त कंदे चे न मां हणांसि बंदूक मां जो तू वधीक गैरती या अली मुश्किल कुशा या अली मानो नारो हेदरी हो खबर अली तोखे वधीक गैरत आया अली खे पंहिंजे माईअ जे लाइ चवंदे हर किस न चवंदे ऐं अली शेर खुदा जी घरवारी आहे इहो एतराज़ हज़रत उमर ते कोन्हे यो अलियतिया पर तू भली कर तुझी मर्जी तो वट जेको अलिया ओहो गैरत खां ॿियो हूंदो असां वारो जेको मुश्किल कुशा आहे उन जे दरकात असां जहिड़नि पुतलनि खे गैरत मिलंदी आहे अली दिलेरा अली गैरत मंदा अली जो उमर सां प्यारा उमर जो अली सां प्यारा असां सुन जो वरी ॿिन्ही सां प्यारा हिते वसा जो बेड़ो पारा अॻे जहान में वर वसा बेड़ा पार फरमाई दो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक जी गाल पे कयम वफात जो टाइम आयो पंहिंजी न्याणी अम्मा आयशा के घुराई आयशा है जी बाबा क़िबला आयशा जन मां गुज़ारे वञा अब बाबा एड़ी ॻाल्हि त न कयो बाबा ईंदुसि न जॾहिं गुज़ारे वञा पोइ मूंखे कफन ॾेई मुझे जनाजे के तैयार करे जनाजो पढ़ी बस कन मुझे जनाजे के मुस्तफा जे पाक हुजरे जे ॿाहिरां रख
खुजू इजाजत मिले वे त अंदर न त जन्नतुल बकी में इजाजत के खा पियो घुरे असा जा नबी त पंहिंजे मज़ार में हन पर अबू बकर सिद्दीक़ जो अक़ीदो त मदीने जो साईं पंहिंजे मज़ार में हयात जिंदा जिस्मानी तौर ते लिखण वारो को दादू जो या मोरे जो या शाहपुर जो मौलवी न अल्लामा जलालुद्दीन सुयूती जेके लख हदीस याद हुए ओ जलालुद्दीन जो चवे जरे जनाज़े के खणी मुस्तफा जे पाक हुजरे जे बाहर आया जरे जनाज़ो रखियो दर मुबारक पानी खुली वियो अंदरा आवाज आयो अदखिलुल हबीब इलल हबीबी यार खे यार ने मोकलियो दिलदार खे दिलदार ने मोकलियो प्यारे खे प्यारे ने मोकलियो इन गार में मुखे पंजे हंज में सुमायो मां वरी मज़ार में इनके पंजे हंज में तो आराम कराया हयातुन नबी साईं फरमायो हयात हदीस शरीफ हदीस शरीफ قال رسول الله صلى الله عليه وسلم حياتي خير لكم ومماتي خير لكم मुझी जिंदगी ताला भली थन मुझी वफात साहब रोई दिनो अर्ज कयो क़िबला जिंदगी भली आ न अवां जा दीदार जलवा चेहरो उथंदी वेंदी अवां जी सुबत पिया कयूं वफात की भली आ पाण फरमायो मुझी वफात ई भली आ जो जॾहिं मां वफात करी वेंदुसि अवां उम्मतन जा अमल मूं वटि ईंदा चङा अमल ॾिसंदुसि ख़ुशि थींदुसि बुरा ॾिसंदुसि दुख थींदो दादू वारो अॼु महफ़िल मीलाद में सोचूं जॾहिं असां जा ई तुंहिंजा अमल वञनि तुंहिंजे मुंहिंजे अमल में गिला न असद न साड़ न बुराई न तुंहिंजे मुंहिंजे अमल में सलात हुजे नमाज हुजे रोज़ो हुजे वो अहिड़ी त महिरबानी थींदी अखियूं त दादू में ॿूटींदे मदीने जे मीर जा जलवा दीदार नसीब थींदई उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह कर पढ़ायो त तकड़ो छॾींदो सावा साईं खुर्शीद साहब जो तकड़ो छॾिजो न कुझु पर मौजूद हाणे लाउड में साईं भलो वठी आया हाणे इंशाअल्लाह ताला तकड़ो न हाणे इंशाअल्लाह ताला यको पकड़बो उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह 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 उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह बेदीनन खे दीन हिदायत मिलंदी आ ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी आ भंग सां न भंग बि सां जो पंहिंजो रंग वाह वाह रंग थई ढंग थई ढंग थई प्याले में भंग थई जिक्र सां मिलंदी विलायत ईअं न पर जेकर कंहिं माण्हू वटि ॾिसो करिश्मा पियो ॾेखारे ख़िलाफ़ शरअ कम पियो करे शैतान जी ताक़त क़ुरान में कोन्हे त ख़ुदा शैतान खे ताक़त ॾिनी वञ तोखे मोकल ऐं ॿिए पासे मुंहिंजा बाना ज़िक्र वारा ईंदा विलायत ज़िक्र खां सवाइ न मिलंदी बेदीनन खे दीन हिदायत मिलंदी आ दादू वारो ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी आ सच तो चवई गुनहगार अल्लाह अल्लाह कर दिल चवे आयो त वॾा माण्हू पर ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह इन तर्ज़ ते यार ॾाढी सुठी मूंखे वणंदी आ मूं में ऐब हज़ार मुंहिंजी भारत थई महशर में सरदार मुंहिंजी मां गुनहगार जी साईं वारनि जे जलसे में साईं खे अर्ज़ पियो कयां पाण ॾिसनि पिया साईं मूं में ऐब हज़ार मुंहिंजी भारत थई महशर में सरदार
मुझी भारत थई जाडो हसी हिलाने पछताया थोहाने मिस्कीन कमीने जो सही साथी दो पुसवाड़ी मेरी बहाया नार मुझी भारत थई अतमते मशर में सरदार मुझी भारत थई सरकार जा बार बार मुबारक मुझ चाव अब्दुर्रहीम गाल पे नहीं ना बार लुटिया जिंद हवा तन है हुजूर जो बार उर्दू सलात थी निशानियां लुटंदो आई बी निशानियां तजने हूं बार उसते खड़ी नी दोस्त बाहर निकल जी बाहर निकली मथा कक्कर अची वने छाव अची वने हुजूर जो पूरो जिस्म मुबारक मौजूद अली मुर्तजा जो मशहूर वाक़ियो अली शेर खुदा जासी गुलाम आयो ताई गुलाम आयो ना आयो अली जासी हवदार सरकार फरमाइंदा अन नज़र इला वजह अली इबादत अली जी चेहरे के ॾिसण इबादत सुभान अल्लाह पाण करीमन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली मिन्नी व अना मिन अली अली मुम्मा मा अली मा पाण करीमन फरमायो मन कुंतु मौलाहु फहादा अली मौला जे जो मां मौला जे जो मां मोहब्बत जेको मूंसां रखे थो छो त मौला जी माना ये थी जेको मूंसां मोहब्बत रखंदड़ा ओ अली सां मोहब्बत रखे अली सां प्यार रखे अली सां उल्फत रखे सरकारी मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चौथी हदीस में पढ़ा फरमायो मादा तुरीदून मिन अली मादा तुरीदून मिन अली मादा तुरीदून मिन अली सलासन माना टे चक्कर थियो मादा तुरीदून मिन अली अली जे बारे में चाहता जो अली जे बारे में चाहता जो अली जे बारे में चाहता जो सहाबी चुप के बैठा सरकार फरमायो वो वली कुल्ली मोमिन मिन बादी मुखा बाद में हर मोमिन जो वली अलिया इमाम रब्बानी असा नक्शबंद जो इमाम वो चोटी जो कामिल वली जे वक्त जे बादशाह सा टक्कर हुयो अकबर बादशाह अजमा कुछ खुलंदुस ते करके थक जी पिया हो त पोइ भला त बचा मौला अकबर बादशाह ब दरबारूं ठहियूं हिकड़ी दरबार उन जो नालो रखी दरबार मुहम्मदी ई दरबार उन दरबार जो नालो रखी दरबार अकबरी सामू ठाराई ये मस्जिद शरीफ ये शामिया इन बई दरबारों सामू जेका मोहम्मद करीम जे नाले वाली दरबार उन दरबार में पुराना बिहाना पुराना सामान पुरानो माल पुराना कोरा पुराना गिलास ऐ जेका पंजी दरबार ठाराई उन दरबार में नवा विहाना नवा गालीचा शराब कबाब मुझे महबूब जा दीवानो मुसलमान मोमिन सनान वारा ओहे सभई उन अकबरी दरबार में पिया वजन मुहम्मदी दरबार दे केर लड़े कोन हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए तो फिर पसी थीन करे लुकीर जकियो दुनिया कारण दीन विन्याय विलातिया बड़ा बड़ा मौलवी बड़ा बड़ा पीर बड़ा बड़ा अमीर बड़ा बड़ा मनु सब चुप कयो बैठा मुझे मुर्शिद इमाम रब्बानी के खबर पई पर पजे दरगाह शरीफ का आगरे आया आगरे जो पुबा बई दरबारों निठूं इकली दरबार लिखी दरबार मुहम्मदी बी दरबार अकबरी पाण बिनी में बिया है जरे निठूं ते जे दरबार ते मदीने जे साईं जो नालो रखियो तस उन में किन्नू सामान इमाम रब्बानी रोई ॾिनो पंजा मुरीद बिहारे उन्हनि खे इमाम रब्बानी ये लीको फेरायो पर फरमायो कहीं वेहो हथला मथे खयो ओ मुझा मौला इन बादशाह तुझे नबी सा दुश्मनी रखिया
हेड़ी दरबार किरनी चाहे उनते मदीने जे साईं जो नालो रखी वजा मौला हाणे इन बादशाह के खत्म कर खुदा जे वली जा जो हथ हेठ थिया अल्लामा रूमी छा सोचे फरमाए तो गुफ्तगे अल्लाह बुवद करचे अज़ हल्कू में अब्दुल्लाह बुवद मान हथ हेठ कयो मीन टुटू एतरो बरसात वसी अकबर जी दरबार पुसी वई अकबर भगो हवा जा जो झूठा लगा उन जे तख्त मां हिकड़ो किल अकबर जे मथे में लगो उते मरी वियो वलियन खे हक चवण में केर मन न हूंदो आहे इंडिया में बुजुर्ग अबू अली कलंदर ना बुधो वाले कौन बुधो दो मशहूर दइया तो उन 35 साल रे चकवाल रे रियाजत की एतरी दरिया में भी जो सॼियूं जो पिनियूं मुछूं खाई गयूं मशहूर की गाला हकीकत रब जाने तवातुर से हले पई कुजर उन के मथा आवाज आयो बाबा तो छा खपे इतनी मेहनत कई थी जी मुखे बोला अली कर मुखे हमरा एगो शीयती चढ़ी आवे जी बाबा तो छा खपे जी अली मां अली कौन थी बेबा की तो बू अली कया तो अली जी मशहूर गाला अली जी तो मां बू इंदी उन बुजुर्ग एकड़ी दफे तेली में वेठे पंहिंजे मुरीद एकड़े के सबकी पुट हेडे आ जी सही ई प्यालो तो खणी वने शहर मां दही वठी आ हाणे प्यालो खयो वने पियो शहर में रस्ते में एकड़ी घटी आई उन घटी में सोड़ हुई जे शहर में सोड़ियों घटियों सम गवर्नर पियो अचे हेडी वरी वली जो नौकर पियो अचे गवर्नर जो हिन खे ॾिठो जी अरे परे थी हिन वरी जो तूं परे थी कहिड़ी खबर परे तूं ये सुञाणी कोन थो मां गवर्नर हां जी मूंखे कोन थो सुञाणी मां अबू अली कलंदर जो नौकर आहियां तोखे तुझी गवर्नरी ते नाज़ मूंखे मुंहिंजे मुर्शिद ते नाज़ चमाट हईस मोटी आयो दही नवतई मुर्शिद के प्यालो उछले ते तो सही तुझी मुरीदी में पोप मां पाद रखावा मूंखे तुझी मुरीदी कान खपे हिते ही कोठो संभालिए अगते कीअं संभाली दे अल्लाह जे वली के जलाल आयो पर मैंने पेर पनो तो खड़ी अचे छा खपई थी गवर्नर सुबह हुजे ही नहीं घड़े पेर पनो बादशाह के लिखो सलाहुद्दीन सुबह चरखा पहिरियों गवर्नर ओहदे ते न हुजे न त तोखे बादशाही सां लाही दुसी बादशाह वट खत पोतो तेरो गवर्नर भगी जान छड़ा ज़ाहिर में त हुकूमत असां वट हकीकत में हुकूमत अल्लाह जे वलीअन वट आहे जेके वरी देखे ॼण जेके वरी देखा कसीम सुभान अल्लाह साईं बुलबुली मदीना तॾहिं चयो न साईं जो जे चाहिए तो मिले जन्नत खुदा वारनि जी ख़िदमत कर सुभान अल्लाह खुदा जो ये न कयो जे चाहिए तो मिले जन्नत खुदा वारनि जी ख़िदमत कर घुरी जे रब सदी रहमत वेड़ो हुजे कण प्यालो बात कर इते ही कोन होगड़ो पीर साहब वट वियो मुरीद पीर साहब मुरीद वट जे मुरीद मन डगो त ॾाढो भलड़ो आ तो वारो बणी वियो आ मुखे दी चई न मां गरीब माण्हू ऐं डगी ते हर कयां तोखे ॼाण पोइ मां भला छाते रोज़ी कयां
चरिया नदी ने पुलिस रात मां क़यामत में केर पाईंदी जल्दी कर केर से मां मायू भाई कच्चू मुरीदियानी उन माई च मुआ साईं के ढगो कोन दी ढगो दे जल्दी कर सुजे सबे सेंडल रसूल लगंदा डाडा ते करी चीज वाला छिकार लगो तू चई थी दबा ढगो जास तो बाहर वठियो बन्नी ते ढगो बिठो मुर्शिद के बच्चे जो मुर्शिद वो करो चिकन लगी पई बई पैर निकली से कम तो वनी लगो ओ कारी चीज मुर्शिद ते बतुर्गी तो पुल सरा तक के पाई ढगो कोन दी तो सो एड़ो मुर्शिद न जे जो पानी बेचारो गप में गपियो पियो अल्लाह जा कामिल वली इमाम रब्बानी चेहरा चोटी जा आलम खालिक हजरत अली विलायत जो मरकज़ा विलायत के जे दरतन विलायत अली मुश्किल कुशा जे दरतन लंबिया उन अली मुर्तज़ा जी गाल पे अली साहबा जे मैदान ते अली शेर खुदा मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जी जात बाबरकात मदीने जा साईं खैबर जी जंग का मोटियान साईं प्या फरमाइन अली जी मुझा हबीब अज वे तमा तुझे हज में आराम कयो शरफा कदो पियो जो सरकार जी पाक जिस्म मुबारक के अली सामू दिसी हजरत सुल्तान बाहू जादू चढ़ी जो तो बताया है देखो आयतन मेरा चशेमा होवे ते में मुर्शिद वेखन रज्जा पंजाब की इलाक रेचे पर समझाया मैं कि तो इब्बा क्यों ना जन बा क्यों ना इन रग रग में अखते सामू मदीने जो साईं एकड़ी अख खोलिया एकड़ी वरी बंद के एकड़ी खोलिया एकड़ी बंद के लौ लौ दे विच लख लख चश्मा एक खोला एक बच्चा हो सही पो जेथो न इतना दिछा मेनू सब्र न आवे ते में होर के देवल बच्चा ओ मुर्शिद मुर्शिद जो दीदार हज से 11 लख ता भरे वनी हज ता मुर्शिद जो दीदार है उस नबी जो दीदार 100 लख हज हज को सोलो असी ता पैसा भरे वनी हज करन बस ता घर वेठे हाजी था करे छरियो मां जो सही ठीक है हदीस थी मिशकातुल मसाबी में की पढ़ी थी केड़ी हदीस वाजू हदीस सरकार ता फरमाइन जे पंजे मां पी के प्यार सा दिठो उनके हिकड़ी मकबूल हज जो सवाब सहाबन जो सही कुला भला जे 100 फेरा दिसे व इन नजर में तमरत 100 फेरा दिसे सही फरमाया बिल्कुल अल्लाहु अकबर व अतियो अल्लाह वदुआ पाका 100 हज जो अब माता खां तो पूछा जे को पी मां के दिसे इयो शर्त कोने त पी नमाजी हुजी इयो शर्त कोने त पी बेन रोजेदार हुजी इयो शर्त कोने त पी नेक हुजी बस पी आहे दिसे उनके 100 हज जो सवाब मिली सके तो अरे जे को पी के दिसे 100 फेरा तो 100 हज जो सवाब आई जे को मदीने जे साईं के दिसे उन ते बि मेहरबानी होंदियूं या न होंदियूं पीए जिला मनी तो बाकी मुस्तफा वे था अली शेर खुदा दीदार में महबा
ऐं छा पियो चवे त महबूब मिठा मां तोहे जो हा तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे दिलदार मुदिल तोखे आदमी निंड वारी सुभान अल्लाह न दिलदार मुदिल तोखे आदमी दिल तूं मूंखे ॾी त ॿियो छा घुरिजे महबूब मिठा आखिर सज रही है हुआ हुजूर जो उसूल हो मान करीम कदा ट्रिपरिया का सुम्हंदा कोन कदा केलूला जेके चवंदा न केलूला नबी करीम फरमायो कीलू फइन शैतान ला यकील मंझंदि जो सुम्हो शैतान मंझंदि जो सुम्हंदो कोन्हे सुन्नत पर इन में उलमा फरमायो ज़ुहर खां पहिरियां सुम्हंदा हुआ ज़ुहर खां पोइ को का रिवायत हुजे न बाक़ी ट्रिपरिया खां पोइ कॾहिं न सुता उन ॾींहं जो सुता अली मुर्तज़ा जो इम्तिहान इश्क जो बेटा से तो जे यार सदाई हर को जानी जुबानी आहे आसानी कम पिए थी कल पवे पर तुम मोहब्बत जे मैदान में सिर जो साज़ कर लाहे सिर लतीफ जे अग्या दोस्त धर इश्क नाग अपर खबर खातम के पवे अली मुर्तज़ा जो इम्तिहान पास थी वियो पर करीम उठा या अली जी मुझा नबी अज परेशान हाँ सही क्यों ला नमाज कान पढ़ी दम पर मैं पढ़ भला ऐ अली जो हुबदार सदाए नमाज दे पढ़ो पासे अली जो हुबदार तू छा जो अली जो हुबदार असा जे पासे रे भंग पे सबीर अलाई उमर में ऐ भंग पे भंग बात में पई अली अरे चरिया अली जो नालो ता ही दादू वाला फतवा जो पाक आया पाक ना आई अरे सूरत धरा थी नो कौन चली दो साहब भली वेठा हो अथ मथे खणी बुधायो पाक आहे या ना आहे पाक वो अली जो नालो पाक है जुबान पलीत चाहे न तो हर किस जायज ना है हराम मुझे महबूब जा दीवानो अली पियो जी नमाज साईं फरमायो ताली ना अथ मथे खणी اللهم إن عبدك علي في طاعتك وطاعة رسولك فرض عليه الشمس او مجا رب علی تجھے تابعداری میں ہو تجھے رسول کی تابعداری میں ہو اج سج کے موٹا سائنس دان تا چمن سج ہیا زمین ہیا ہلے پئی ہاڑے دادو وارے حصے جی زمین جڑے سج جے ساموں آئی ॾींहुं थी वियो वरी फिरी वई राति थी वई ज़मीन नंढड़ी तक में साईं चवण जे हिन जलसे वारी स्टेज हिकिड़ो ॼणो खणी कोन सघंदो ॿ ॼणा बि न टे ॼणा बि न चारि ॼणा बि न 20-22 माण्हू या 10-15 माण्हू अचनि नंढड़ी स्टेज असां खणण जे लाइ माण्हुनि जी मदद असांखे खपे एॾी वॾी ज़मीन फिरी वई हुई पर अल्लाह मदीने जे साईं खे ताक़त ॾिनी आहे पावर ॾिनो आहे हुज़ूर इशारो जो कयो एॾी फिरियल ज़मीन मोटी आई हज़रत बीबी अस्मा थी चवे ख़ुदा जो कसम लथल सिज वरी आयो अली क़ज़ा करे न अली अदा करे रिवाज पड़ी आहे या मुस्तफा जी ताक़त आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा देखो सूरज उल्टे पांव पलटे अरे चांद इशारे से हो जाग अंधे नजदी देख ले कुदरत रसूलुल्लाह की मुखे आला जा सब शेर वणंदा पर ही मुखे ॾाढो वणे थो
ॾाढो मूंखे वणे थो कहिड़ो ॿुधायां चओ ॿुधायां कहिड़ो वणे थो ही कहिड़ो तुझको और जन्नत से क्या मतलब ऐ नजदी दूर हो अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की पान करीम जा दुनिया ते आया ना हिकिड़ो यहूदी पंहिंजे घर वेठो न्याणी हिकिड़ी ज़ाल खे ॾिसाए मूं वारी छोकिरी किथे आहे ॿार ज़ाल वेही ॾिठई त छोकिरी कमु पई करे चई छोकिरी किथे आहे चई कमु पई करे चई तूं हेॾे अच इहा संदूक पई चई आहे त खणी अच माई हुनजी वेही संदूक खणी आई हिन संदूक हीअं खोली अंदर हीअं हिकिड़ो जुब्बो कढी जुब्बे खे जो कढी त हुन जुब्बे ते रत जा निशान और माई थी पुछी कंहिंजो जुब्बो आहे चए थो ही हज़रत यहया जो जुब्बो आहे असांजा वॾा असांखे चवंदा हुआ जॾहिं इन जुब्बे ते रत जा निशान ताज़ा थियनि समझो आखिरी नबीअ जो नूर पंहिंजे जीजल पंहिंजे पुनल पीउ में अची वियो आहे ओ माण्हू मुड़ुस पियो चवे ज़ाल खे ओ माण्हू मके में थो रहे अब्दुल्लाह नालो अथसि उनजी नौजवान छोकिरी वरी दर खां कन ॾियो पई ॿुधे जॾहिं पीउ हलियो वियो मां वटि आई ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजी अम्मा अम्मा ही उठ तुंहिंजे लाइ ही घोड़ा तुंहिंजे लाइ ही दिरहम तुंहिंजे लाइ ही दीनार तुंहिंजे लाइ ओ मुंहिंजी जीजल मां जॾहिं तईं मरी वेंदो ए तव्हां कंहिंखे ॾींदो अम्मा तुंहिंजे लाइ त कयूं पिया अम्मा मरण खां पोइ ॾियो इन खां भलो आहे त ज़िंदगी पंहिंजे में मूंखे ॾियो अम्मा छाला खपंदी उठ काहे वञा माल खणी वञा मके में अब्दुल्लाह खे वञी विया ऐं चवांसि इहो माल तोखे थी ॾियां मूंसां शादी कर त मां मदीने जे मीर जी जीजल मां बणिजी वञा सुभान अल्लाह काहे आई से इश्क मोहब्बत ऐं चवे दिल वयो दिल पर खसे मां छा कयां फुर्जी त ख़बर पई न बाक़ी हुनखे दीदार न थींदो किथां वञ दिल वयो दिल पर खसे मां छा कयां को नथो को कस ॾसे मां छा कयां पुछंदी पई अचे अब्दुल्लाह ऐन अब्दुल्लाह माण्हू पिया चवनि अब्दुल्लाह में कहिड़ो कमु अथई हज़रत अब्दुल्लाह ते नज़र पियसि ओ अब्दुल्लाह थोरो हेॾे त हलिया अब्दुल्लाह साईं आयो कंध हेठि अॼोके दौर वांगुर माण्हू परायूं नियाणियूं तकील परायूं नियाणियुनि खे ॾिसनि पंहिंजूं नियाणियूं बि आहिनि पर पोइ बि ॾिसंदा पंहिंजी भेण बि आहे पंहिंजी मासी बि आहे पंहिंजी पुफी बि आहे पंहिंजी नियाणी बि आहे बर्दाश्त न कंदो पाण त ॿियो को ॾिसे पर परायूं नियाणियुनि खे ॾिसण में हया नथो अचे शर्म नथो अचे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थिए हज़रत अब्दुल्लाह हया खां ख़ाली न कंध हेठा माई थी चवे अब्दुल्लाह ही सोन ही चांदियूं ही उठ सभु तोखे थी ॾियां मूंसां शादी कर चए थो बाबा जी इजाज़त खां सवाइ शादी न कंदुसि ऐं हाणे चयां प्यार जो पलू आहे प्यार जो पलू पोयां माइट भली हणनि धरणू असां त हेॾे वियासीं त ॻोठनि जा ॻोठ ईअं तबाह करे छॾियो पुलिस न पीउ खां पुछे न माउ खां शरई मसलो तव्हांखे ॾुखियो लॻंदो पर ॿुधाइण कमु आहे मुंहिंजा सुहिणा अब्दुल्लाह साईं ॿियो चवे न बाबा खां पुछां जी पोइ भली बाबा खां पुछ पुछी आहे बाबा खां माई उते बीठी आहे पीउ वटि आयो बाबा इजाज़त ॾे त शादी कयां न बाबा न सब्र कर थोरो टेम माई बीठी रही अब्दुल्लाह साईं हिकिड़े दफ़े जंगल में हरण जे शिकार ते निकितो मुंहुं वेड़े घुमंदो
जो तपी चयोस ओ अब्दुल्ला तो जो चेहरो सुणुआ मन मुणुआ इन चेहरे के केर नाज़रू नजर नहणी विछे खोले न घुम जरा जंगल में हर जी शिकार लायो ओहे हर प्याचन ओ अब्दुल्ला मारनु थे त भली मार पर थोरो निकाब के हटा तो माजे के नूर मोहम्मद जो झलकुअन उन नूर जासी दीदार करे वठूं सुभान अल्लाह मत तकड़ी जो सुभान अल्लाह सरकार प्याचन दिलदार प्याचन अब्दुल्ला सही जंगल में 70 यहूदी खबर बिंद अब्दुल्ला जंगल में 70 यहूदी हथ में तलवारों तीर खड़ी मारन जे इरादे से आया इत्तेफाक से उन जंगल में सुने नबी जो नानू हजरत वहब अची वियो 70 यहूदी फिरो बीठा हन हजरत वहब से पियो अकेलो आ अरबी लिबासा अलाए चाकमा बेटा ऐसे तो जे सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख सर में घुमे सर हो सामा अकेलो ही 70 जना ओच तो आवाज आयो शबर 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 सजी रिठे नहीं अब कुछ को नहीं पर ही रिठे नहीं अब कुछ को नहीं पोते रिठे पोते कुछ को नहीं मथे सामू रिठे सामू कुछ को नहीं मथे जो नजर करे आसमान में 70 अल्लाह जा मलाइक लहु प्याचो सुने नबी जे पी जे हिफाजत अल्लाह 70 यहूदन की मारियो दिल में सोचे ही आम मानू कोने मेहरबानी थस ही बजान मुझी न्याणी बजान ही बहसीन मुझी न्याणी बहसीन ही बसुणू मुझी न्याणी बसुणी ही बदलेर मुझी न्याणी बदलेर इन जो नालो अब्दुल्ला मुझे न्याणी जो नालो आमना सो मैंने बिनी जो निकाह कराया हजरत अब्दुल मुतल्लब वटायो ओ अब्दुल मुतल्लब जी चवाए मुझी तो जो पुट जाना मुझी न्याणी बजाना बिनी जो निकाह करायो अली करा रजब जो महीनो हो जुम्मे जी रात हुई मदीने जे मीर जे पी ऐ जी जलमा जो निकाह जो रात जी टेम में मुस्तफा जो नूर हजरत अब्दुल्ला निकरी हजरत बीबी आमना में आयो सुबह जे टेम ते जो सही बाहर वने वहां माई जेका वलर जलियो बीठी हुई दीवानी परवानी मस्तानी आशिक वहां निहारे कान थी पूछे तो ओ माई डाड़ी दीवानी हुई है अब्दुल्ला ईशा चेतो अब्दुल्ला या चेती वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसी की थी मैं दीवानी मगर मैं क्या करूं आगे किस्मत मेरी फूटी गई सुना है वो नेमत आमना ने तुझसे लूटी है अतमते करी जो सुभान अल्लाह सुबह जो टेम जो अमरत बीबी आमना वटायो आमना वाजी माई मिली वो मगला आमना अगे मां बाहर निकल दोस्त माई बैठी हुई हूं और तू मस्तान अजमान तो यहाँ के लिफ्टी को दौड़े वना सलाम कमा के सलामी को तो करे बीबी आमना पेचे अब्दुल्ला पहरिया तो के सलाम कमा हाने मुखे था कन वन मुखे सलाम कर पत्थरों के सलाम कर कुआ जो पानी भर वना थी कुआ जो पानी मथे चढ़ी अचे तो में मुंह में कमाल ना है यो सब कमाल मिठे मोहम्मद जे नूर मुबारक जो आहे 9 महीना अम्मा दी जे पेट में ही मिलाद न खिचबो अरब दुनिया में मिस्र में यमन में 10 महफिलों जन ये पढ़ंदा नबी से की आया
ऐं इन जी बरकत आहे लिखियो अथनि सालिहनि जे ज़िक्र जे वक़्तु रहमत थी वसे पर जिथे मदीने जे साईं जे आमद जो ज़िक्र थिए उते त अणखुट रहमत सरकार अचनि पिया सरकार तशरीफ़ खयो पिया अचनि 9 महीना नबीअ ज़ियारतूं करायूं 12 जी रात रहमत जी बरसात अचण वारी हुजूर जी ज़ात सलात जी मिठी मिठी लात फिरे फुटे फिर भात अम्मा थी चवे हीअ जो निहारिया ओभर में नूर ओलह में त ओलह में नूर उत्तर में त उत्तर में नूर दक्षिण में त दक्षिण में भी नूर हेठ निहारिया त हेठ भी नूर मथे निहारिया त मथे भी नूर मुझे घर खां वठी करे आसमान ताईं अल्लाह जा मलाइक मरहबा मरहबा जा नारा पिया हणनि थोरी देर गुज़री बमायूं ॾिठियूं खजीअ जे कद वांगुरु टिखा कद हिकिड़ीअ जो मां बीवी आसिया ॿिए जो मां बीवी मरियम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अचो अचो अहलन व सहलन मरहबा भली आहियो जी आहियो अम्मा कीअं तव्हांजो अचणु थियो आहे अम्मा अॼु तुंहिंजे पेट मां जेका हस्ती ॿाहिरि थी अचे उन हस्तीअ जो दीदार करण आयूं आहियूं अम्मा भली आहियो जी आहियो उहे मायूं वेठियूं आहिनि हूरूं आहियूं अम्मा पई चवे मूंखे डपु पियो थिए अजीब मायूं मायूं कॾहिं ॾिठियूं ई कोन आवाज़ आयो आमना घबरा न तूं अकेली थोरी आहीं तोसां त कुल काइनात जो मालिक गॾु हबीब गॾु वेठो आहे अम्मा थी चवे सॾ छा हुज़ूर हलिया तुंहिंजी ज़ात भलिया तोखां सवा कान गलिया तो जहिड़ी ज़ात हिन उम्मत खे मिली आहे सरकार आया सजदी में सरा अम्मा आमना थी चवे मूं मां नूर निकितो उन नूर जी एतिरी त रोशनी हुई जो वेठी त मके में आया शाम मुल्क जूं मारियूं चिटियूं ॾिसी रही आहियां सारे जग में जानिब आखिरी शेरा वराने ता लॻो था थकल में जिन सार थी विया मोहम्मद अजीयो मेरा पार थी विया भाई साईं वारनि मीलाद कयो आहे न इहे चवनि तव्हां बि इहे चओ सारे जग में जानिब जिन सार थी विया जो मोहम्मद अजीयो मेरा पार थी विया वठूं बूंद बरसा बरसन बहारों पखी पान में कर या बोलियूं बाजारियों दुआरो तेरा गुल गुलाबी तेरा गुल गुलाबी ये गुलजार थी विया हज़रत मोहम्मद अजीयो मेरा पार थी अच्छा नूर केतिरो बदल जेतिरो बिजली जेतिरो कतन जेतिरो तारन जेतिरो जेतिरो न कटियो कुतुब तारा बती चाहे बिजली मोहम्मद मिठे जी देखी तेज तजली चवाचे में दरफर में चमकार थी विया अचखड़ी जे मोहम्मद अजीयो मेरा पार थी विया सुभान अल्लाह केॾो ॾिसो मीलाद में सुकून आहे मज़ो घणे लॻे चवंदे मीलाद न मां मीलाद कोन खाईंदो यारी यारी कोन खावां इमाम हुसैन जो न्याज़ न मां कोन खावां भला मस्जिद जो चंदो हा इहो खावां इहो सॼो खायो थो वञे मदरसे जो इहो खावां मस्जिद जो इहो खावां गरीबन जो इहो खायो वञे बाकी मां इमाम जो न्याज़ कोन खाईंदुसि हराम नाजायज़ मीलाद हराम वड़िया चाचा चिबड़ तुझी शरीयत अल्हम्दुलिल्लाह असांजा अक़ीदा कुरान मां साबित आहिनि हदीस मां साबित आहिनि कटई पक्का मुजाहिद सुन्नी रहो दुनिया जो जबल पंहिंजे चाह तां हटे हटी वञे अहले
सुन्नत व जमात वारो गैरत करे मर्द मुजाहिद थी भी रहो ऐ या रसूल अल्लाह जा नारा हरी मुल्क के वजाए देखा असी कोई बेदलीला माण्हू आहियूं न मां इहो वरी शेर पढ़ां थो यादि कजो तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं मां कोन थो चवां तूं नथो चवी तूं किथां मथां लही आयो छा तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं तुंहिंजो हाम सड़िया खुलो तुझो सड़िया सड़नी घर असां नूर नबीअ खे चवंदासीं सुभान अल्लाह हबीब अची विया मुल्क में रंग रखी अस्सलाम वालेकुम सवाल ने बुधी वठो मौजू वॾो आहे पर हाणे तव्हांखे छॾियां थो सभु मूंखे मीरपुर ख़ासि वञिणो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालदेन जो नाफरमान उन जी सज़ा छा आहे नबी करीम फरमायो रिदल रब फी रिदल वालिद व सख्तुर रब फी सख्तिल वालिद अल्लाह राज़िया तो उन जी निशानी कहिड़ी पी राज़िया रब राज़िया पी नाराज़ा रब नाराज़ा सज़ाऊं खणियूं पर ख़ुदा जी नाराज़गी खां वधीक का सज़ा आहे छा हिकिड़ो सहाबी हो उन जो साह न पियो निकिरे ॾाढो महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मेहरबानी फरमाई तकलीफ़ हुयसि पोइ पाण खे ख़ुलासो आहे पाण करीमन जो खे ख़बर पई त साईं साहबी आहे पर हिन ते जी अम्मा नाराज़ आहे पाण फरमायो नाराज़ अथसि तॾहिं साह नथो निकिरेसि वञो माउ खे वठी अचोसि माउ खे वठी आया फरमायोसि बख़्शीसि माफ़ करीसि सकरात अथसि साईं मां कान बख़्शी ॾीसांसि मां कान बख़्शी ॾीसांसि पर माफ़ करीसि मां कान माफ़ कंदीसांसि पाण फरमायूं पोइ बाला जी तूं माफ़ नथी करीसि त पोइ मां हाणे बाहि थो ॿारियां काठियूं गथो कयां सारायांसि थो सड़ंदो भला पोइ वञी साह निकिरेसि मां मावा रोई ॾिनई साईं साड़ियोसि न मां माफ़ कयोमांसि अॼु जीजल मां ईअं चयो त साह निकिरी वियो त कॾहिं कॾहिं माउ पीउ जे नाफ़रमान ते सकरात दुखी थींदी आहे नौजवान उन्हनि खे एतिरो हया शर्म कोन्हे हाणे नेत ते असां ॾिठो पीउ सां विड़े पियो मिल्कत ते पीउ जी बेइज़ती पियो करे पीउ जे ॾाढ़ीअ में हथ पियो विझे पर जॾहिं पाण वॾो थींदो पुट ॼमंदसि पुट सभु अहिड़ा पादर ठोकींदसि हिकिड़ो दरवेश हो कब्रिस्तान खां लंघियो अल्लाह वारे जी नज़र खुले लही ॾिठी त क़बर में हिकिड़े गदह खे कुटी पिया सटका पिया चाढ़ींसि हिंगूं पियो करे अल्लाह वारे चयो क़बर में वरी गदह खे पूॼो चयो साईं गदह न इंसान आहे हा इंसान वरी गदह कीअं इंसान गदह कीअं थियो चयो साईं इंसान ईअं जो ही मां ही शराब ते वेंदो पोइ मां चवंदीसि अब्बा रुल न मां खे चवंदो मां मुझे पोया गदह वांगुरु हिंगंदी न कर रहियूं थी करे गदह वारी अल्लाह ताला जी हबीब जा दीवानो मां नाराज़ थी पियसि मां चयसि मौला आया त मां पर हिन मूंखे गदह चयो सॼी ज़िंदगी पेट में 9 महीना पालियो मांसि काकूस सेखारियोमांसि पेशाब करण हलण राति जो उथे त हिनखे हिन जी सार संभाल कयां हाणे हिनखे गदह कर गदह करे मार जांसि कबर में भी गदह हुजे साईं मां जो पिटल आहे मुंहिंजा सुणा मां ऐं पीउ जो क़दुरु कर ख़ुदा जो क़ुरान थो चवे वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिन अर्रहमति वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा मां पीउ जी इज़्ज़त कर ख़ुदा जो फ़ैसिलो आहे उन खां सवा के जी इबादत न के वॾेरे पीर कलंदर बुज़ुर्ग जी कान कबी इबादत ख़ुदा जी मां पीउ सां चङाई इहो ख़ुदा जो फ़ैसिलो आहे जेकॾहिं इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा जेकॾहिं उन्हनि मां को हिकिड़ो तो वटि पोढ़ो आहे औ किलाहुमा या ॿई पोढ़ा आहिनि फला तकुल लहुमा उफ़्फिन
उफ न चओ। अल्लामा फखरुद्दीन फरमायो उफ ते बस की तफसीर कबीर में जी उफ छाए जी इंसान जी बाहुन ते ॾिसो केॾा नंढड़ा वार आहिनि। इन्हनि वारनि खे मिटी लॻी वञे पोइ माण्हू कंदो नंढड़ी फूक सां हे वार उॾी वेंदी, मिटी उॾी वेंदी। अल्लाह चयो त माउ पीउ जे साम्हूं हीअं बि न कर, हीअं बि न कर। फला तकुल लहुमा उफ, पीउ चवई हीअं बि न कर। वला तनहरहुमा, झिड़क बि न। वकुल लहुमा कौलन करीमा, कोले करीम चओ, प्यार मोहब्बत शफ़क़त वारो। वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिन रहमति, नरमी जा पर उन्हनि जे लाइ रहमत जे करे विछा। जीअं कुकड़ खे ॾिसंदा हो पंहिंजे बचनि खे लिकाईंदी आई, पखी पंहिंजे बचनि खे लिकाए ए माउ पीउ सां अच ऐं जे रहनि त इहा महिरबानी। अगरि गुज़ारे विया वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा, जे रहनि त दुआ कर, उनजी ख़िदमत कर। ऐं गुज़ारे विया त चओ मुंहिंजा मौला मुंहिंजे माउ पीउ ते रहम कर, जीअं हिननि ॿिन्ही मूंखे नंढे हूंदे खां पाले वॾो कयो। सरकार जी हदीस ॿुधो, साईं फरमाइनि था मन ज़ार क़ब्र अबवैहि औ अहदिहिमा यौमल जुमअति, जेको जुमे जे ॾींहुं पंहिंजे माउ जे क़ब्र जी या पीउ जे क़ब्र जी या हिकिड़े जे क़ब्र जी या ॿिन्ही जे क़ब्र जी ज़ियारत करे वेंदो त गुनहगार हूंदो, जॾहिं मोटंदो त गुनाह हूंदसि कोन। माउ पीउ जे सदके में ख़ुदा सभु गुनाह माफ़ फरमाए। मस्जिद भरिसां हुजे माण्हू जमात सां नमाज़ न पढ़नि, जमात सां नमाज़ पढ़णु सुन्नत मुअक्कदा, उलमा लिखो या सुन्नत मुअक्कदा वाजिब जे हुक्म में आहे। हिकिड़ी सुन्नतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सुन्नत न पढ़े त ठीकु आहे, पर न वाजिब जे हुक्म में। कॾहिं कॾहिं सुन्नत जो इतलाक़ वाजिब ते बि थींदो आहे। इहो फ़िक़ही किताबनि में काफ़ी दलील आहिनि। चए बि सुन्नत ऐं मुराद वाजिब हूंदो आहे। जिथे बि फ़िक़ही किताबनि में क़ुदूरी शरीफ़, कंज़ुद दक़ाइक़, हिदाया वग़ैरह में आयो आहे अल जमाअतु सुन्नतुन मुअक्कदतुन लिर्रिजालि, मर्दनि लाइ, मर्दनि जे लाइ हुक्म त मर्दनि जे लाइ सुन्नत मुअक्कदा आहे, पर माना वाजिब आहे। ऐं वाजिब जे छॾींदड़ गुनहगार थींदो, तंहिं करे जे जमात छॾे थो उहो गुनहगार घर में नमाज़ न पढ़े। मजबूरी आहे त ॿी ॻाल्हि आहे, न त घर में न पढ़े, मस्जिद में अची पढ़े। माई त कोन्हे जो घर वेठो आहे, मायुनि जे लाइ हुकुम त भली घर में पढ़नि, मर्द मस्जिद में पढ़नि। अस्सलामु अलैकुम माशाअल्लाह। छा कयो साईं, महिरबानी करे ही सुवाल ॿुधाईंदा, सुन्नत जमात जो हाफ़िज़ शीन जी मस्जिद में शबीनो पढ़ी सघे थो? बादशाह पीर जी फतवा मञींदो त ॿुधायां, मञींदो? मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया, सही मिस्कीन सही शेर। मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया, सुनावर जे सुनावर उन्हीं को पेर पव दिया। दस्तगीर जा मुझे चल मिठा महबूब सुभानी सही गरीबी हाल है तेरा, एहो एहसान है तेरा, गरीबी हाल है तेरा, एहो एहसान है तेरा, एहसान तेरे ते आया लोड घुम दिया, सुनावर जे सुनावर अथलो नहीं तुम पे पव दिया, बेटा महबूब सुभानी। बुनियाद तालिबीन में दिन में बादशाह पीर सही फतवा है, जेको साहब जो गुस्ताखा उन सां खाओ बि न पियो बि न, फला तुजालिसूहुम वेहो बि न। हाणे तव्हांजी मर्ज़ी, शरई हुकुम शरीयत आहे, वो हिन में कंहिं सां रिआयत करे का। इन करे हाफ़िज़ साहब खे घुर्जे शीयन जो शबीनो न पढ़े, हराम। सुवाल दाढ़ीअ जा पासा कतराइण वारो हाफ़िज़ पासा केतिरा थो कटराए, इहा त वज़ाहत कयो न, पासा केतिरा थो कटराए, ॻणियुसि त केतिरा कटियल अथसि, पोइ वरी फतवा ॾियूं। पासा अब शरीयत वीडियो भाई तिरमिज़ी शरीफ़ में आहे, मदीने जा साईं पंहिंजी दाढ़ी मुबारक जी सेटिंग फरमाईंदा। हिकिड़नि जूं दाढ़ियूं हूंदियूं न उहो हिते अहिड़ी बि न हुजे, दाढ़ी सुन्नत आहे, चार क़द्र रखणु। आला हज़रत फतावा रज़विया शरीफ़ चार मुठ जेके सिंधीअ में चओ चार अंग, आला हज़रत फतावा रज़विया शरीफ़ में फरमायो वाजिब आहे। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो वाजिब आहे, तंहिं करे दाढ़ी हुजे। पर दाढ़ीअ जी कुझु शइ असांजा माण्हू घणा दाढ़ी अहिड़ी कुझु दुन खां बि हेठि लहे वई, ईअं न। असांजे हनफिन वटि कब्ज़े जेतिरो कब्ज़ो एतिरी दाढ़ी। बहरहाल मसाला घणा आहिनि ऐं फितना बि घणा आहिनि, सम्झो था अलाए कोन था सम्झो, फितना बि घणा आहिनि
आई मौलवी बिकड़ो डायरी विच ते आ फासो अल्लाह कंदो बेड़ा थी दो पार। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। उठी भी तो सलातो